अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DH न्यूज़ में तव्हां सभिनी खे भली क़दार। मिरवाह मां मुमताज़ अली शर जी रिपोर्ट मूजिबि मिरवाह जे ॻोठ ॾातो दस्ती में मुड़ुस तरफान ॿी शादी करण ऐं हक़ न मिलण ख़िलाफ़ औरत जो बचन ऐं ॿारनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो। उन मौक़े ते मुतासिरो रज़िया ख़ातून ज़ाल निसार अहमद दस्ती मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजो मुड़ुसु निसार अहमद वलद मोहम्मद इब्राहिम दस्ती मुंहिंजी इजाज़त खां बग़ैर ॿी शादी कई आहे, जंहिं त पहिरीं शादीअ मां असांजा 4 ॿार आहिनि। हिन वधीक ॿुधायो त जॾहिं मूं मुड़ुस खां पंहिंजो हक़ घुरियो त हिन मूंखे ॿारनि समेत घर मां कढी छॾियो। रज़िया ख़ातून जो चवणु हुयो त हूअ सख़्त मुआशी तकलीफ़ुनि में मुब्तला आहे, ॿारनि जी तालीम ख़ुराक ऐं रिहाइश लाइ परेशान आहे। NIG सिंध DIG सखर ऐं SSP खैरपुर खां पुरज़ोर अपील कई त खेसि इंसाफ़ ॾियारियो वञे ऐं बचल ॿारनि जी परवरिश लाइ ख़र्च मुक़ररु कयो वञे ऐं रिहाइश लाइ घर फ़राहम कयो वञे।